10 नंबर सवाल आहे नी हल था कयूं। ठीक है। मश्क नंबर 1.4 क्वेश्चन नंबर 10 है 5 भागे 1000 ब्रैकेट 5 भागे 6 काटू 2 भागे 3 वंडिया 2 भागे 5 ज़रबिया 1 सजा 3 भागे 5 वाधू 2 सजा 6 भागे 25। लास्ट सवाल है हरकत न कर हाँ हल कंदासीं इन खे। ये असो मश्क नंबर 1.4 जो 10 सवाल है। सही है। 5 भागे 2 ये हिलाईंदासीं पहिरीं नंढी ब्रैकेट खे छॾाईंदासीं। सही है। हाँ 6 ऐं 3 जो नंढे 5 में थींदो छा थींदो जेको वॾो अदद आहे उहो नंढे अदद खे लॻे जेको नंढो अदद आहे उहो वॾो अदद खे लॻे सॉरी जेको नंढो अदद आहे उहो वॾे अदद खे लॻे। हाँ 6 वॾो अदद आहे नंढो अदद लॻेसि थो पोइ इहो ई असांजो नंढी आम 5 थींदो। जेके न लॻेसि त पोइ उन जो खोड़ो अॻिते वधाईंदा वेंदासीं। जे लॻेसि थो उहो ई असांजो नंढी आम 5 थींदो। 6 घणा दफ़ा लॻेसि थो 6 हिकु दफ़ा हिकु ज़रब ॾींदासीं 5 सां 1 5 5 काटो जी निशानी आहे काटो जी निशानी 3 घणा दफ़ा लॻे थो 2 ऐं 3 जे अंश खे बस ज़रब ॾींदासीं 2 खे 4 जेके निशानी आहिनि उहे हिते लिखंदा वेंदासीं ज़रबा ऐं हिते पहिरें इहो सॼो छॾाईंदासीं 1 5 5 5 3 8 8 भागे 5 वाधू आहे त वाधू जी निशानी ऐं 5 इहो 50 50 6 56 56 भागे 25 हिते असांजो इहो निशानी ख़तमु था कयूं 5 मां 4 विया 1 भागे 6 इन जो ई आयो हिते वंड आहे त वंड लिखंदासीं 2 भागे 5 ज़रब जी निशानी आहे ज़रब जी निशानी। हाणे हिननि जो नंढी आम 5 कंदासीं ऐं जेको नंढो अदद आहे उहो वॾे अदद खे लॻे थो। हा 25 खे लॻे थो 5 जो खोड़ो पोइ असांजो 25 नंढी आम 5 थींदो। 25 घणा दफ़ा लॻे थो 5 दफ़ा लॻे थो पोइ 5 जे अंश खे 5 जे अंश खे 5 सां ज़रब ॾींदासीं। ठीक आहे 5 छेद आहे उन जे अंश खे 5 सां ज़रब ॾींदासीं। छेद नंढी आम 5 घणा दफ़ा लॻे थो इहो आहे त असांजो इहो ॾिसंदासीं छेद नंढी आम 5 घणा दफ़ा लॻे थो। जेतिरो दफ़ा छेद नंढी आम 5 खे लॻे ओतिरो दफ़ा उन अंश खे ज़रब ॾींदासीं। सही आहे। हाणे हिते 5 दफ़ा लॻे थो 5 दफ़ा अंश खे ज़रब ॾींदासीं 5 8 40 40 वाधू। हाणे 25 घणा दफ़ा लॻे थो 1 दफ़ा लॻे थो पोइ 1 खे 56 सां ज़रब ॾींदासीं 1 56 56। हाणे हिते 5 भागे 2 ज़रब 1 भागे 6 हाणे इन खे इन जी छेद खे अंश में लिखंदासीं ज़रब जी निशानी ॾेई वंड जी जॻह ते ज़रब जी निशानी ॾेई छेद खे अंश में लिखंदासीं अंश खे छेद में लिखंदासीं 5 भागे 2 करे छॾींदासीं। सही आहे। हाणे 40 प्लस 56 घणा थिया
96 96 भाङे 5 हाणे हिते ज़रब आहे न हाणे इन में ॾिसंदासीं कहिड़ो बि खोड़ो हुजे अंश ऐं छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रासिंग में लॻे कहिड़ो बि अंश ऐं कहिड़े बि अंश अहिड़ो खोड़ो हुजे कहिड़े बि अंश खे ऐं कहिड़े बि छेद खे लॻे त असां उहो खोड़ो लॻाईंदासीं ऐं उन खोड़े जे हिसाब सां अंश ऐं छेद खे कट कंदासीं सही आहे। हाणे ॾिसंदासीं 96 आहे 96 खे 2 लॻो घणा दफ़ा लॻोसि 96 खे 2 9 खे घणा दफ़ा लॻो 2 4 × 8 5 × 10 4 दफ़ा लॻे ऐं हीउ इन खे मिलियो हीउ थियो 16 खे 2 जो खोड़ घणा दफ़ा लॻे थो अॾु 16 त 48 दफ़ा लॻे थो 2 हाणे 5 इन खे 1 दफ़ा 25 खे 5 जो खोड़ो 5 दफ़ा सही आहे वधीक हीउ हिते कोन था लॻनि वरी हीउ लॻे थो इहे 2 1 दफ़ा इन खे 48 खे 4 खे 2 दफ़ा ऐं 8 खे 4 दफ़ा 2 जो खोड़ो 24 दफ़ा लॻोसि हाणे 6 खे 2 जो खोड़ो 3 दफ़ा 24 खे 12 दफ़ा हाणे 3 इन खे पाण खे 1 दफ़ा इन खे 4 दफ़ा सही आहे ईअं कटे कहिड़ो खोड़ो हुजे अहिड़ो खोड़ो हुजे जो अंश कहिड़े बि अंश खे ईअं ज़रब में 3-4 ज़रब हुजनि कहिड़े बि अंश खे ऐं कहिड़े बि छेद खे लॻे त असां उहो खोड़ो जे हिसाब सां उहो अंश ऐं छेद वंड करे कंदा वेंदासीं सही आहे जेतिरा दफ़ा लॻंदो ओतिरो दफ़ा कट करे कंदा वेंदासीं। हाणे असां वटि हिते बि 1 बचियलु आहे हिते बि 1 बचियलु आहे हिते 5 बचियलु आहे हिते 5 बचियलु आहे 5 पाण खे 1 दफ़ा इन खे 1 दफ़ा हाणे ख़ाली हिते 4 बचियलु आहे बाक़ी सभु 1 आहिनि पोइ छा थियो 1 खां 1 1 खां 1 1 खां 1 1 खे ज़रब ॾींदासीं साॻियो 1 ई ईंदो पोइ इन खे ज़रब ॾींदासीं 1 चऊं 4 1 खां 1 मतिलबु 4 असांजो जवाबु थियो छो त मां तव्हांखे ॿुधायो हो त कहिड़ो बि अदद हुजे उन जे हेठां 1 हूंदो आहे हाणे 4 आहे 4 सॼो अदद थी वियो 1 लिखण जी ज़रूरत न आहे 4 असांजो जवाबु आहे।